दादू मां वाक़िया अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे भाई हुबदार अली बबर एडवोकेट अब्दुल्ग़फार खोखर जनरल सैक्रेटरी अलाصलाح लॉयर्स विंग सूबा सिंध और सीनियर मेंबर जिमखाना दादू में रूहानी तलबा जमात दादू ज़िला दादू वन जे उहदेदारनि लाइ चां पार्टी जो इंतज़ाम कयो, जंहिंमें रूहानी तलबा जमात ज़िले दादू जे कम खे बहितर बणाइण लाइ बहस मुबाहिसो कयो वियो ऐं सभिनी दोस्तनि खां राय वरिती वई त जीअं 5 अक्टूबर ते रूहानी तलबा जमात जे ईंदड़ यौम तासीस लाइ हिकु प्रोग्राम मुनक़िद करे सघिजे। आख़िरकार इहो फ़ैसिलो कयो वियो त रूहानी तलबा जमात ज़िले दादू जो पैगाम खे आम करण लाइ हिकु सोलो ड्रामो तयारु कयो वेंदो, जेको सोशल मीडिया ज़रिए नौजवाननि ताईं पैगाम पहुचाइण जो ज़रियो बणिजंदो। हिन इजलास में सदर मोहम्मद अतहर, जनरल सैक्रेटरी होश मोहम्मद चन्ना, प्रेस सैक्रेटरी एडी पावर, फिनांस सैक्रेटरी फजलुद्दीन ब्रोही ऐं ज़ाकिर अली मेमन पिणु शिरकत कई।